ठुकराठो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं सज्जाद हुसैन मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ ठुकराठो शहर पन्ने आकिल जो तमामु वॾो ऐं पुराणो शहर आहे, जंहिंमें न पोस्ट ऑफिस, न एग्रीकल्चर जी ऑफिस, न ई PTCL जी सहूलियत आहे। केतिरियूं ई ज़ातियूं हिन शहर में रहनि थियूं, पर बदकिस्मतीअ सां हिन शहर खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। ठुकराठो शहर जेको ठुकरनि जे नाले सां मशहूरु आहे, ज़िले शखर जे थर सां आबाद आहे। हिन शहर में हमेशह पीपल्स पार्टी कामयाब थींदी आहे। हितां जे सियासी समाजी माण्हुनि MNA सैयद खुर्शीद अहमद शाह, MPA इकरामुल्लाह धारेजो वज़ीर आला सिंध ऐं कमिश्नर सिंध, डिप्टी कमिश्नर सखर खां मुतालबो कयो आहे त हिन शहर खे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि ऐं म्यूनिसिपल जो दर्जो ॾिनो वञे। हिन शहर जी आबादी 50,000 खां मथे आहे। हितां जे शहरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त ठुकराठो शहर जेको पुराणो ऐं क़दीमी शहर आहे, हिते ठहियल एग्रीकल्चर जी ऑफिस में अमलो मौजूदु न आहे ऐं PTCL कुझु महीननि खां बंदि आहे ऐं पोस्ट ऑफिस पिणु बंदि आहे। हितां जे अॻुवाननि अलाह दवायो मोहतम, मोहम्मद हसन मंगी, शाह मोहम्मद भट्टी, ज़ाहिद हुसैन मोहतम, कामरेड अली हसन मोहतम, मोहम्मद रमज़ान मंगी ऐं ॿियनि शहरनि मुतालबो कयो त असांजा बुनियादी मसइला हल कया वञनि।